सुसमा वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हुकूमत जी नाअहलीअ सबब यूरिया भाड़ जो बहरान पैदा थियो आहे। पीपल्स पार्टी पारां 24 जनवरी खां समूरे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त गुज़िरियल ॾींहुं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारी मार्च कया विया। वफ़ाक़ी सरकार जी नाअहलीअ सबब यूरिया जो बहरान पैदा थियो आहे, जंहिं करे हारिन ऐं ज़राअत खे सख़्त नुक़सान पहुतो आहे। पीपल्स पार्टी पारां पूरे मुल्क में 24 जनवरी ते एहतजाज थींदा। कराची में भी मलीर ऐं ओलह ज़िले में हारी मार्च कयो वेंदो। सईद गनी चयो त 24 जनवरी ते मलीर ऐं ॿियनि इलाक़नि मां रैलियूं कढियूं वेंदियूं। रैलियूं शाहराह फैसल खां थींदियूं, ख़ुदादाद कॉलोनी वटि पहुचंदियूं। सईद गनी जो वधीक चवण हो त मुल्क में गैस, महांगाई ऐं तेल जा अघ समेत रुगो बहरान ई बहरान आहे। वफ़ाक़ में वेठल 300 तर्जुमान चवनि था त पूरी दुनिया में महांगाई आहे, पर बदकिस्मती सां महांगाई में असांजो मुल्क 3 नंबर ते आहे। सुसमा वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हुकूमत जी नाअहलीअ सबब यूरिया भाड़ जो बहरान पैदा थी वियो आहे। पीपल्स पार्टी पारां 24 जनवरी खां समूरे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त गुज़िरियल ॾींहुं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारी मार्च कया विया। वफ़ाक़ी सरकार जी नाअहलीअ सबब यूरिया जो बहरान पैदा थियो आहे, जंहिं करे हारिन ऐं ज़राअत खे सख़्त नुक़सान पहुतो आहे। पीपल्स पार्टी पारां पूरे मुल्क में 24 जनवरी ते एहतजाज थींदा। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। कराची में भी मलीर ऐं ओलह ज़िले में हारी मार्च कयो वेंदो। सईद गनी चयो आहे त 24 जनवरी ते मलीर ऐं ॿियनि इलाक़नि मां रैलियूं कढियूं वेंदियूं। रैलियूं शाहराह फैसल खां थींदियूं, ख़ुदादाद कॉलोनी वटि पहुचंदियूं। सईद गनी जो वधीक चवण हो त मुल्क में गैस, महांगाई ऐं तेल जे अघ समेत रुगो बहरान ई बहरान आहे। अवां खे ॿुधायूं पिया संदसि चवण हो त पाकिस्तान में महांगाई मौजूदा हुकूमत जी नाअहली जे करे थी आहे। बेरोज़गारी ऐं महांगाई तां ध्यानु हटाइण लाइ मकानी कानून जो तमाशो कयो पियो वञे। माण्हुनि जो सभ खां वॾो मसइलो मकानी कानून न पर महांगाई आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल इतलात खाते जे सूबाई वज़ीर ऐं पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जे सदर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां 24 जनवरी ते सॼे मुल्क में जेका वफ़ाक़ी सरकार जी हारी दुश्मन पॉलिसी आहे उन खिलाफ़ हारी मार्च कया वेंदा, जंहिंमें ट्रैक्टरनि ते सवार थी हारी मार्च कंदा। इन सिलसिले में उनजो चवणु हो त 24 तारीख़ ते कराची में पिण मुख़्तलिफ़ ज़िलनि मां रैलियूं निकिरंदियूं। संदसि चवणु हो त मलीर ज़िले मां हिकु रैली जेका आहे उहा वॾी रैली निकिरंदी, जेका शाहराह फैसल खां थींदी, ख़ुदादाद कॉलोनी पहुचंदी। अहिड़ी रीति ॿियनि ज़िलनि मां बि रैलियूं निकिरी ख़ुदादाद कॉलोनी पहुचंदियूं, जिते जलसे सूरत अख़्तियार करे वेंदियूं। सईद जो चवणु हो त मुल्क में गैस, महांगाई ऐं तेल जे अघ समेत रुगो बहरान ई बहरान आहिनि ऐं वफ़ाक़ में वेठल जेके 300 खां वधीक तर्जुमान आहिनि उहे चवनि था त पूरी दुनिया में महांगाई आहे। बदकिस्मती सां महांगाई में असांजो मुल्क 3 नंबर ते आहे। उन चयो त पाकिस्तान में महांगाई मौजूदा हुकूमत जी नाअहली जे करे आहे। बेरोज़गारी ऐं महांगाई तां तवजो हटाइण लाइ मकानी कानून जो तमाशो कयो पियो वञे। हिकु सवाल जे जवाब में सईद गनी जो चवणो हो त चंद्र अलवार वाक़ियो ॿिनि ॿिन्हिनि जो ज़ाती जोड़ो आहे, जंहिंखे एमकेएम लिसानी रंग ॾियण जी कोशिश करे रही आहे। वाक़े में जेको मक़तूल आहे उहो पिण जेको आहे हिकु उनजे मथां क़त्ल जो इल्ज़ाम हुयो ऐं कल्ह जेको वाक़ियो पेश आयो आहे ऐं उनमें जेको मारिजी वियल मक़तूल आहे उनजे वारसनि जी मर्ज़ी मूजिबि एफआईआर दाख़िल कई वई आहे, पर उन बावजूदि चंद्र अलवार में भञ थी आहे ऐं भञ करण खिलाफ़ पिण केस दाख़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे शबीर लाशारी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। सुसमा वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हुकूमत जी नाअहली सबब यूरिया भाड़ जो बहरान पैदा थियो आहे। पीपल्स पार्टी पारां 24 जनवरी खां समूरे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। अवां खे आगाह कयूं पिया। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त गुज़िरियल ॾींहुं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारी मार्च कया विया। वफ़ाक़ी सरकार जी नाअहली सबब यूरिया जो बहरान पैदा थियो आहे, जंहिं करे हारिन ऐं ज़राअत खे सख़्त नुक़सान पहुतो आहे।
सईद गनी चयो त 24 जनवरी ते मलीर ऐं ॿियनि इलाक़नि मां रैलियूं कढियूं वेंदियूं। रैलियूं शाहराह फैसल खां थींदियूं ख़ुदादाद कॉलोनी वटि पहुचंदियूं। सईद गनी जो वधीक चवणु हो त मुल्क में गैस, महांगाई ऐं तेल जा अघनि समेत रुगो बहिरान ई बहिरान आहे। वफ़ाक़ में वेठल 300 तर्जुमान चवनि था त पूरी दुनिया में महांगाई आहे, पर बदकिस्मतीअ सां महांगाई में असांजो मुल्क 3 नंबर ते आहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान में महांगाई मौजूदा हुकूमत जी नाअहली जे करे आहे। बेरोज़गारी ऐं महांगाई तां ध्यानु हटाइण लाइ मकानी कानून जो तमाशो कयो पियो वञे। माण्हुनि जो सभ खां वॾो मसइलो मकानी कानून न पर महांगाई आहे। चेयरमैन बिलाल भुट्टो जरदारी साहब की हिदायत पर किसान मार्च हुए हैं और मौजूदा हुकूमत की जो नालायक जिसकी बिना पर बहुत सारे मसाइल इस मुल्क में हैं जिनका सामना पाकिस्तान के लोगों को करना पड़ रहा है। उसमें एक हालिया बहरान जो है वो यूरिया का पैदा हुआ है, जिसकी वजह से मुल्क भर में किसानों की हालत ख़राब है, ज़मींदारों की हालत ख़राब है, फसलें उनकी बर्बाद हो रही हैं और कहीं से उनको यूरिया दस्ते। और उसी सिलसिले में कराची में भी एहतजाज होगा। आपके इल्म है कि कराची में आमतौर पे अक्सर इलाकों में तो ऐसी ज़मीन नहीं है जो काश्त होती है, ज़रूरी ज़मीन नहीं है, लेकिन हमारे डिस्ट्रिक्ट मलीर में और डिस्ट्रिक्ट वेस्ट के कुछ इलाकों में वहाँ ज़मीन काश्त होती है, वहाँ ज़रूरी ज़मीनें लोगों की मौजूद हैं और वो इस एहतजाज में भरपूर शिरकत करेंगे। हमारा मार्च 24 जनवरी को दोपहर में मलीर से एक काफिला शुरू होगा, निकलेगा, जो बड़ी जो रैली होगी वो मलीर से चलेगी और बाकी डिस्ट्रिक्ट्स भी मुख्तलिफ रास्तों से होते हुए, शाहराह कायदीन से होते हुए मज़ार कायद के करीब खुदादाद कॉलोनी के पास आकर हम इकट्ठे होंगे और वहाँ पर फिर उस रैली के शुरका से पार्टी के जो लीडर्स हैं वो खिताब करेंगे। और ये पहली दफ़ा होगा शायद, मुझे याद नहीं पड़ता हालिया तारीख में, गंदम महंगी हुई है, दालें महंगी हैं, दवाएं महंगी हैं, हर वो चीज़ जो आम आदमी इस्तेमाल करता है उसकी कीमतें आसमान को छू रही हैं। और बदनसीबी की बात यह है कि वफाकी हुकूमत में बैठे हुए इनके जो वो बार बार ये कहते हैं कि जी के ॿुधायूं पिया मुल्क में गैस, महांगाई, तेल जे अघ समेत महांगाई थी वई आहे। वफ़ाक़ में वेठल 300 तर्जुमान चवनि था त पूरी दुनिया में महांगाई आहे। इहो चवणु हो सूबाई वज़ीर सईद गनी जो।